घोटकी पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले घोटकी जे सदर ऐं वाइस चेयरमैन ज़िले काउंसिल घोटकी मीर बाबर अली ख़ान लुंड चयो आहे त पीपल्स पार्टी हर फॉर्म ते अवाम जे हक़नि जी ॻाल्हि कई आहे। असां अवामी मसइलनि जे हल में का बि रुकावट बर्दाश्त न कंदासीं। असांजो मिशन अवामी भलाई ऐं ख़िदमत जो सियासत आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन ज़िले काउंसिल घोटकी ऐट मीरपुर माथेलो ऑफिस में मीडिया जे वफ़द सां ॻाल्हियूं कंदे कयो। हुन मौक़े ते मीर बाबर अली ख़ान लुंड पार्टी उहिदेदारनि कारकुननि ऐं मुअज़्ज़िज़ीन शख़्सियात सां मुलाक़ात कई। उन्हनि जा मसइला ॿुधाए लाॻापियल ऑफिसरनि खे फ़ोन कॉल्स लेटर पेड ज़रिए उन्हनि खे हल लाइ हिदायतूं ॾिनियूं। ऑफिस में साणस मिलण लाइ आयल माण्हुनि सां ॻाल्हाईंदे मीर बाबर अली ख़ान लुंड चयो त संदसि ज़िले काउंसिल ऑफिस हिकु अवामी ऑफिस आहे। असांजी कोशिशि आहे त असांजे साम्हूं पेश कयल अवामी मसइला जल्द खां जल्द हल कया वञनि, छाकाणि त अवाम असांजे असल कामयाबी आहे। अवामी हिमायत खां सवाइ असांजी सियासत अधूरी आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।